बार ऐं कुत्ता। दुनिया वञी आसमान ते पहुती आहे, पर असांजे मुआशरे में अञा सुधारो कोन आयो आहे। हिक ई पाड़े जा हिक जेतिरा ॿ ॿार चिदे रांदि खेॾंदे विढ़ी पिया त वॾनि बि बेसब्रीअ जो मुज़ाहिरो कयो ऐं पंहिंजे ॿार जी वटि वठंदे पाड़े जी घिटीअ में फछड़ी अची कयनि। तोवारो ज़ीशान मुंहिंजे मुदसिर सां विढ़ियो आहे। हाकिम गुस्से में भरिजंदे चयो, ॿारनि जी ॻाल्हि ते एॾो उभाम न। हिदन बि साॻी तवाईअ वारे लहजे में वराणियो, अड़े वरी उभामा बि मां थो। पोइ ॿिन्ही हिक ॿिए खे ठाहूको कुटको ॾिनो। पुलिस ॿिन्ही ते केस दाख़िल करे खेनि चावड़ीअ में बंदि करे छॾियो। साॻे ॾींहं ते शाम धारा ज़ीशान ऐं मुदसिर हिक ॿिए सां खिलंदे वरी चिदे रांदि खेॾी रहिया हुआ। ॿिन्ही खे गॾु खेॾंदे ॾिसी हिक पाड़ेसिरीअ चयो, ॿार ऐं कुत्ता अदा विढ़नि बि इते त ठहनि बि इते। वॾनि खे हरू भरू इन्हनि जी ॻाल्हियुनि ते लॻी, एॾे पसारे न पवणु घुरिजे।